नाज़रीन, पीपीए अॻवान राशिद रबानी कोरोना वायरस सबब लाडाणो करे वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ज़ुल्फ़कार तुनियो। जी ज़ुल्फ़कार, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इंतहाई सीनियर अॻवान राशिद हुसैन रबानी लाडाणो करे वियो आहे। राशिद हुसैन रबानी कोरोना में मुब्तला थियण खां पोइ कुझु ॾींहंनि खां कराची जी निजी अस्पताल आहे उन में दाख़िल हो ऐं जिते संदसि इलाज हलंदो रहियो। पर अॼु संदसि ज़िंदगी वधीक साथ न ॾेई सघी। संदसि साह जो सॻो टुटण सबबि हू ज़िंदगी जी जंग हाराए वेठो आहे। राशिद रबानी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेके सीनियर तरीन अॻवान आहिनि उन्हनि में शामिल हुयो। संदसि लाॾाणे ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, उनजे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं पीपल्स पार्टी जा जेके मुख़्तलिफ़ अॻवान तोड़े मुख़्तलिफ़ जेके जमायतुनि जा अॻवान आहिनि उन्हनि गहरे दुख ऐं ग़म जो इज़हार कयो आहे। ज़ुल्फ़कार, अवां जी मेहरबानी।